वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी PTI खे ॿीहर ॻाल्हियुनि जी दावत, कमीशन बदिरां पार्लियामेंटी कमेटी ठाहिण जी आछ। वफ़ाक़ी काबीना में ख़िताब कंदे चयाईं, खुली दिलि सां PTI सां ॻाल्हियुनि लाइ वेठासीं ऐं खेनि साज़गार माहौल फ़राहम कयोसीं, पर PTI ॻाल्हियुनि खां भॼी वई। हाणे बि PTI अची वेहे, असां ॻाल्हियूं करण ऐं हाउस कमेटी ठाहिण लाइ तयारु आहियूं। फोर्सिस जो उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन 6 दहशतगर्द मारिजी विया, मुक़ाबले में मेजर ऐं सिपाही शहीद। पाक फौज तर्जमान चयो आहे त ॻुझे इतला ते 29 ऐं 30 जनवरी जी राति मीर अली में ऑपरेशन कयो वियो, जंहिं में 6 दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले में मेजर समेत 2 जवान शहीद थी विया। शहीदनि में मेजर इसरार ऐं सिपाही मोहम्मद नसीम शामिल। छा 9 मई जो ॾोह में हलफ लफ्ज़ नाइन हूंदा, गहरी माना हूंदा आहिनि। हलफ ज़रिए इंसाफ़ ऐं कानून जी बालादस्ती लाइ वाइदो आहे। जॾहिं ॾुखियूं हालतूं आॾो अचनि त हलफ पढ़ी छॾींदा करियो। जस्टिस मंसूर अली शाह जो कराची बार जे चूंडियल उहिदेदारनि जी अलबरदारी तक़रीब खे ख़िताब। चयाईं, आऊं सीनियर प्योनी जज आहियां ऐं उन में घणो ख़ुशि आहियां। मूंसां सीनियर प्योनी जज चई मुख़ातिब थींदा करियो। पर ॾेह वञी पिनण बि इंसानी स्मगलिंग में शामिल। ॾंड ऐं सज़ा जो बिल सेनेट में पेश। मुनज़िम नमूने पिनण ऐं उन लाइ भर्ती करण, पनाह ॾियण या मुंतकिली ते 7 साल ताईं क़ैद ऐं 10 लख रुपया ॾंड हूंदो। तरमीमी बिल में अवामी हंध ते ख़ैरात घुरण या वठण बि पिन करार। क़िस्मत जो हाल ॿुधाए ऐं करतब ॾेखारे ख़ैरात घुरण बि मुनज़िम पिनण जी वस्फ़ में शामिल। MQM पंहिंजी मुअल सियासत खे जीआरण लाइ पीपुल्स पार्टी ते तनक़ीद कंदी आहे। मुत्तहिदा जे कंहिं बि अॻवान जे बयान खे संजीदा न आहियूं वठंदा। कराची जे अवाम लाइ MQM माज़ी जो हिकु फ़ाइतो ख़्वाब ई रहिजी वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो मुत्तहिदा अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जे बयान ते रद्दअमल। चयाई, कराची में वापारियुनि जे मान में ॾिनल आजियाणो हिकु कामयाब मेड़ाको हो। वापारियुनि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो। कराची में कब्रिस्तान जी खोट खे पूरो करण लाइ सिंध हुकूमत जो अहम फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जो इजलास में कराची जे कमिश्नर खे कब्रिस्तान लाइ 25 एकड़ ज़मीन जी निशानदही करण जो हुकुम। इजलास में बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मेंबर, घरू सेक्रेटरी, कमिश्नर कराची ऐं सभिनी डिवीज़नल जे कमिश्नर्स जी शिरकत। चीफ सेक्रेटरी चयो आहे त आबादी जे तेज़ वाध जी शरह ऐं शहरी पखेड़ जे करे मौजूदा कब्रिस्तान हाणे काफ़ी न रहिया आहिनि। हाउसिंग सोसाइटीज़ खे मास्टर प्लान में कब्रिस्ताननि लाइ जाइ मुख़्तस करण जी ज़रूरत पवंदी। पाकिस्तान पारां ॾखण लेबनान मां इसराइली फ़ौज जी बेदख़ली खां इनकार जी मज़म्मत। परॾेही खाते जे तर्जमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त ॾखण लेबनान मां इसराइली फ़ौज खे वापसि वञणु घुरिजे। पाकिस्तान में अमन मश्कूं रिथियूं वयूं आहिनि। अमन मश्क जो मक़सदु मेरीटाइम चैलेंजिस खे मुंहुं ॾियणु आहे। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी ते अमल करे रहियो आहे। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी बदतरीन भञकड़ियुनि जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी आज़ादी जी जिदोजहद जी हिमायत जारी रखंदो। कॉमनवेल्थ एशिया यूथ अलायंस समिट नौजवाननि जे तालीम ऐं तरक्की बाबति इस्लामाबाद बदनामो मंज़ूर। वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम जे चेयरमैन राना मशहूद जो चवणु आहे त नौजवान काया फोरम जे इंतज़ाम हेठि पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। एशिया नौजवाननि जी आबादी जो अहम हिसो आहे। काया जे प्लेटफॉर्म तां नौजवान
जी बहितरी लाइ क़दम खया वेंदा। हू नौजवाननि खे बाइख्तियार बणाइण जी गॾियल अज़्म जो वर्जाउ कनि था। पाकिस्तानी नौजवान की मोहब्बत में कराची पहुतल अमरीकी औरत नौजवान के घर ॿाहिरां देरा जमाए वरिता। वापसी लाइ नौजवान सां मुलाक़ात ऐं ख़र्च कयल रक़म वापस ॾियण जो मुतालबो। 30 वरे जी ओनीजा एंडियो 2 ॾींहं पहिरीं गार्डन वासी 19 वरे जे निदाल मेमन सां शादी लाइ कराची पहुती हुई। खुड़क पवण ते नौजवान ऐं संदसि घर बाती घर के तालो हणी खिसकी विया। अमरीकी औरत जो चवणु आहे त खेसि $1 लख अदा कया वञनि। हू दुबई मुंतकिल थी वेंदी ऐं पंहिंजनि ॿारनि खे उते घुराए वठंदी। वॉशिंगटन वेझो मुसाफ़िर जहाज़ फौजी हेलीकॉप्टर सां टकराइजण बाद दरिया में किरी पियो। 30 लाश कढिया विया। वधीक जानी नुक़सान जो ख़दशो। हादसे जो शिकार थियल जहाज़ में 64 मुसाफ़िर सवार हुआ, जॾहिं त फौजी हेलीकॉप्टर तरबियती उॾाम ते हो। हादसे बाद वाशिंगटन एयरपोर्ट उॾामनि लाइ आरज़ी तौर ते बंदि। कश्मीर भरिसां ॻोठ मेहराब मज़ारी में मुबैना कार इल्ज़ामेट औरत क़तल। जवाबदार गुलाम हुसैन मज़ारी गोलियूं हणी पंहिंजी भेण ज़ैनब खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार वाक़िए वारे हंधि फ़रार थी वियो आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। मलेर जे न्यू मुज़फ़राबाद कॉलोनी में 2 धुरनि विच में झेड़ो। 1 ॼणो क़त्ल। मक़तूल जी सुञाणप मुबारक अली तौर थी। मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल। सिंध जी सरकारी यूनिवर्सिटी में वाइस चांसलर की मुक़ररी वाले कानून में इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी में उस्तादनि जो एहतजाज। सूटा के सॾ ते उस्तादनि तदरीसी अमल जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उस्ताद अॻवाननि जो चवणु आहे त यूनिवर्सिटियुनि जी क़यादत के सियासी या ब्यूरोक्रेटिक बणाइण की कोशिश के हू रद्द कनि था। रिटायर कामूरनि के वाइस चांसलर मुक़रर करण वारो फ़ैसिलो वापस वरितो वञे। अगड़ा वेझो ज़मीन की मिल्कियत तां झेड़ो। 1 ॼणो मारिजी वियो, 5 ज़ख़्मी। झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि अफ़ज़ल बेहलियम क़त्ल थी वियो। पुलिस मूजिबि ज़मीन जे मामले तां बेहलियम रिंद ड्रिग ऐं सियाल धुरनि में झेड़ो थियो हो।